नाज़रीन, हिते अहम ख़बर आंदी पहुचाईंदासीं त मीर मुर्तज़ा भुट्टो क़त्ल केस जे हवाले सां अॻूणो IG ऐं केस में नामज़द जवाबदार वाजिद दुरानी व्हील चेयर ते सिंध हाई कोर्ट में पेश थियो आहे। अॻूणे वज़ीर आज़म मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जो भाउ मीर मुर्तज़ा भुट्टो जे क़त्ल केस में जवाबदारनि जी बरियत ख़िलाफ़ अपीलुनि जी ॿुधणी थी आहे। अमां खे अपडेट कयूं पिया। जवाबदार अॻूणा पुलिस अहलकार गुलज़ार ख़ान, अहमद ख़ान ऐं ॿिया बि अदालत में पेश थिया आहिनि। वकील जो चवणु आहे त अॻूणो IG शोएब सडल मुल्क खां ॿाहिरि आहे। पेश थियण लाइ मोहलत ॾिनी वञे। अदालत कराची जे अॻूणे DIG शोएब सडल, ज़ुल्फ़कार अहमद, ज़फ़र इक़बाल ऐं ॿियनि खे बि तलब करे वरितो आहे। वकील मूजिब अॻूणी पुलिस अमलदार शाहिद हयात, शबीर अहमद क़ाइम ख़ानी, मुस्लिम शाह समेत कुझु जवाबदार वफ़ात करे विया आहिनि। तफ़सील मालूम कंदासीं। आज़म ज़ोरानी असांखे जॉइन कयो आहे। आज़म, छा तफ़सील आहिनि हिन अहम केस बाबति आगाह कजो। जी, सिंध हाई कोर्ट जी अपीलेट बेंच मीर मुर्तज़ा भुट्टो ऐं संदसि साथियुनि जे क़त्ल केस में मां पुलिस ऑफिसर जेके केस में नामज़द हुया ऐं ॿिनि जवाबदारनि जी बरियत जे ख़िलाफ़ दाख़िल कयल अपीलनि जी अॼु ॿुधणी थी आहे। अदालत केस में नामज़द जेके शाहिद हयात समेत जेके ॿिया जवाबदार फौत थी विया आहिनि उन्हनि जी फौतगी बाबति तस्दीकी रिपोर्ट SSP खां तलब करे वरिती आहे। अदालत SSP खे फौत थी वियल जवाबदारनि जी तस्दीकी रिपोर्ट समेत ईंदड़ ॿुधणी यानी 23 जनवरी ते खेसि ज़ाती तौर ते अदालत में पेश थियण जो हुकुम ॾिनो आहे। अदालत सां गॾोगॾु ईंदड़ ॿुधणी ते शोएब सडल जेको मुल्क खां ॿाहिरि वियल हुयो उनखे बि जेको अदालत में हाज़िरी खे यकीनी बणाइण जी हिदायत कई आहे ऐं सां गॾोगॾु जेके ॿिया जवाबदार आहिनि उन्हनि जी बि हाज़िरी खे यकीनी बणाइण जी हिदायत कई आहे। अॼु जेको अदालत ॼाणायल अपील जी ॿुधणी शुरू कई त उन मौक़े ते सिंध जो अॻूणो IG ऐं मीर मुर्तज़ा भुट्टो केस में SSP साउथ तौर ते ज़िम्मेदारियूं निभाईंदड़ वाजिद दुरानी व्हील चेयर ते अदालत में पेश थियो, जॾहिं त ॿिया जवाबदार जेके आहिनि उहे बि अदालत में अॼु पेश थिया ऐं उन मौक़े ते अदालत खे ॿुधायो वियो त शोएब सडल जेको साबिक़ IG हुयो ऐं DIG समेत मुख़्तलिफ़ उहिदनि ते रहियो उहो जेको मुल्क खां ॿाहिरि आहे, जंहिं करे उनखे हाज़िरी अदालत में पेशी जे लाइ मोहलत ॾिनी वञे। अदालत संदसि दरख़्वास्त मंज़ूर कई ऐं खेसि ईंदड़ ॿुधणी ते हाज़िरी खे यकीनी बणाइण जी हिदायत कई। साॻिए वक़्तु अदालत जेके जवाबदार अॼु पेश न थिया उन्हनि खे जेको ईंदड़ ॿुधणी ते पेश थियण जी हिदायत कई आहे, जिन में शोएब सडल सां गॾु ज़ुल्फ़कार अहमद, ज़फ़र इक़बाल ऐं ॿिया शामिल आहिनि। अदालत में हिकु रिपोर्ट बि पेश कई वई जंहिंमें ॿुधायो वियो त शाहिद हयात, शबीर क़ाइम ख़ानी, मुस्लिम शाह समेत कुझु जवाबदार जेके मुख़्तलिफ़ जेको पुलिस जा मुख़्तलिफ़ उहिदेदार हुया उन्हनि खे उहे जेके इंतकाल करे विया आहिनि त अदालत जेको आहे उहो SSP ईस्ट खे हिदायत कई आहे त हू इन्हनि इंतकाल करे वियल जवाबदारनि जी तस्दीकी रिपोर्ट समेत ईंदड़ ॿुधणी यानी 23 जनवरी ते ज़ाती तौर ते पेश थिए। जी, वॾी महिरबानी आज़म ज़ोरानी तफ़सील ॾियण जे लाइ। नाज़रीन, मां आगाह कयूं पिया मीर मुर्तज़ा क़त्ल केस बाबति अॻूणो IG ऐं केस में नामज़द जवाबदार वाजिद दुरानी व्हील चेयर ते सिंध हाई कोर्ट में पेश थियो आहे। अॻूणे वज़ीर आज़म मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जो भाउ मीर मुर्तज़ा भुट्टो जे क़त्ल केस में जवाबदारनि जी बरियत ख़िलाफ़ अपीलनि ते ॿुधणी थी आहे। जवाबदार अॻूणा पुलिस अहलकार गुलज़ार ख़ान, अहमद ख़ान ऐं ॿिया बि अदालत में पेश थी विया आहिनि।